नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में खबर ॾींदा हलूं त सिंध यूथ फोरम जे सूबाई सदर आفتاب नसीर अहमद मीराणी ऐं सिंध मलाह फोरम जे अॻवान अर्ज़ मोहम्मद मीराणी घोटकी गैलेक्सी होटल में क़याम गॾिजाणी कई है, जंहिंमें सिंध मलाह फोरम जे ज़िले घोटकी ऐं तालके जे उहिदेदारनि शिरकत कई है, जंहिंमें सिंध मलाह फोरम जे ज़िले सदर मोहम्मद शोबान तलाई, सीनियर नायब सदर सुधीर अहमद मीराणी, नायब सदर जाहिद हुसैन मीर बहर, राब्ता सेक्रेटरी अब्दुल लतीफ़ मीराणी, प्रेस सेक्रेटरी रशीद मीराणी ऐं ॿियनि उहिदेदारनि शिरकत कई है। इन मौके ते सिंध मलाह यूथ फोरम जे सूबाई सदर आفتاب नसीर अहमद मीराणी खिताब कंदे चयो त असां पंहिंजी क़ौम ते नाज़ आहे। सिंध मलाह फोरम खे अञा बि वधीक बहितर ऐं मज़बूत कंदासीं। हिननि जो वधीक चवणु हो त तइलीम खे आम करणु ऐं पंहिंजे ॿारनि खे दीनी तालीम हासिल करायो। हिन चयो त जल्द सिंध मलाह फोरम सां गॾिजी समूरे सिंध जा दौरा कबा ऐं मीराणी बिरादरी खे हिकु प्लेटफार्म ते गॾु करण जो फैसलो कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।